शागिर्द मुबल्लिग इस्लाम हजरत मौलाना रहीम बख्श साहब सुमरो खिताब करण फरमाइंदा। जनाब हजरत मौलाना रहीम बख्श साहब जन के गुजारिश कंदुस खिताब शुरू करण फरमाएं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाह मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ सां। जेके नबी साईं जा आशिकन परवानान उहे बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़न त दरवाज़े गेट खां ॿाहिरां आवाज़ ॿुधण में अचे त अञा रसूल जा आशिक ज़मीन ते आहिनि। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन नबील उम्मी व आलिही व असहाबी व अहल बैती वाज़वाजी अजमईन। इनके बस कराए बिरहमतिक या अरहमर राहिमीन। मुझा भाइरो अजीजो चक जे शहर वारो पाड़े ओड़े वारो अवां खे मुबारक आ जो अल्लाह ताला अवां के कखड़न दे विहारे उन्हीं कुरान करीम जो बुद्धन नसीब क्यों आ जंहिंजी पहिरियों तिलावत रब जे ज़ात पाण कई आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह त हिन बीठलनि जी निंड फिटे सब चओ सुभान अल्लाह। के रात जो निंड कन घणा ॾींहं जो अल्लाह ऐं अरबी मोहम्मद करीम ते उहो कुरान नाज़िल कयईं जंहिंजी पहिरियों तिलावत जो पाण कयईं। रहमत वारे नबीअ खे रहमत वारो कुरान ॾिनई। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। वो नबी मिलियो आ जेको जहानन जे लाइ रहमत बणजी आयो ऐं कुरान जे लाइ चयईं वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन। कुरान शफाअत भी त रहमत भी कंहिंजे लाइ जो मोमिनन जे लाइ।
नबी साईं क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत कंदा चओ मोमिननि जी सुभान अल्लाह चओ ॾाढा ऐं रब भी कुरान में चयो तो वडो थोड़ो मां अल्लाह कयो आ मोमिननि ते जो चूंडे तव्हां के रसूल ॾिनुम मुशरिकन ते न काफरन ते न मोमिननि ते थोड़ो कई लक़द मन अल्लाह कुरान ऐं नबीअ जो शान 20 मिनट वाइस माखों पो असांजा उस्ताद हजरत मौलाना शहीद अब्दुल रज़्ज़ाक़ रहमतुल्लाह अलैह उन्हनि जा फर्ज़ंद अवां जे आॾो खिताब कंदा तां जूं दिलियूं ठारींदा मां त घर जो आ छड़ो नालो गंढाइणो आ मन गोठ में कुरान पढ़ण जे करे नाले गंढाइण जे करे क़यामत वारे ॾींहुं अल्लाह हिन कुरान वारी जमात सां उथारे नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर जॾहिं यूसुफ नबी मिस्र में पियो विकाण जे को कुझु खणी आयो को कुझु हेॾो कुरारी आ दास जो डेरो खणी आई अम्मा काॾे थी वञे हुते ढिग लॻी आन सोन जा यूसुफ तोखे काथे मिलंदो चई मिलंदो त न पर इन करे थी वञा मुंहिंजो उन सां प्यार आ मन ख़रीदारनि जे कतार में बीहां त क़यामत वारे ॾींहुं जिंद छुटी वञे असां भी इन करे आया आहियूं मन कुरान वारनि जे जमात में क़यामत ॾींहुं रब बीहारे तॾहिं भी जिंद छुटी वेंदी ॾाढा चओ सुभान अल्लाह छुटी उहे वेंदा जन हिन खे ओ हिन कुरान के कयो ज़ारत लक़द मन अल्लाह अलल मुमिनीन अलबत्ता ताकीक मोमिनन ते मां वडो थोड़ो कयो आ जो चूंडे तव्हां ॾे रसूल मोकिलियो मां साईं हीरन मां बनायोसी लालन मां जवारन मां मोतन मां सोन मां चांदीअ मां जे इहे त मुंहिंजे नबीअ जे कदमन मुबारकन जे हेठों पिया हूंदा मां मोहम्मद करीम तहां जे जिन्सन मां बनायम जे ज़मीन ते मलाइक रहना त नबी मलाइकन मां मोकिलिया ज़मीन ते इंसान पे रहिया त इंसानन जो सरदार मोहम्मद करीम ॾिनो मां ए कुरान शरीफ हथ में आ ए आलम वेठा इंसान ज़ात जी इज्जत ई मोहम्मद मुस्तफा जे करे ॾाढा चओ सुभान अल्लाह अमरामना चयो कंडे माडे बच्चो पेट मुबारक में आ मक्के जे जबलन मां मक्के जे गिटन मां मक्के जे बागन मां गुजर पई क्या ये लफ्ज बुधन में पे आया बुशरा लगिया आमिना आमना मुबारक हो जाई जेको तुझो बच्चो तुझे पेट मुबारक में आ इहो मामूली बच्चो न थी सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन इहो अॻियनि पोयनि जो सरदार ॼमी पवई इन जो नालो मोहम्मद रखजाई सुभान अल्लाह न थो करे चकवाला कंहिंजो नालो चाचो रखे ॾाॾो रखे नानो रखे नानी रखे सौट रखन मुस्तफा जो नालो अर्श वारे पाण रखियो आ अबो त ॼमण खां अॻ में रब ॾे रवानो थी वियो आ
नालो भी अर्श वारो पान तो रखे। आमना बच्चो जमई नालो मोहम्मद रख जाए। मोहम्मद माना सारा यलो, अहमद माना जो सारा कंदड़। मुस्तफा जा नाला चकवारा बथी फरशते मोहम्मद अरशते अहमद। ब्या लकब दिनईस मुज़म्मिल जो लकब, मुद्दसिर जो लकब, रहमतुल्लाह आलमीन जो लकब, बशीर जो लकब, नज़ीर जो लकब, सिराज मुनीर जो लकब, खातमुन नबीन जो लकब। कुरान में चई अल्लज़ी अरसलहु बिल हक़ बशीरन व नज़ीरा। सुभान अल्लाह। तो जाओ नज़ीरन व दाइयन इलल्लाह। मज़ो तो कुरान में ॾिसना बैतन रुबाइन दुहीड़न कसीदन जे पोयों हयाती तबाह करे छॾई। ये कम नहीं डई सजी रात मरी वेले जे कबर ते पढ़ो टके जो सवाब ना। टे कुल पढ़ो खत्म कुरान जो सवाब। एक दफो यासीन पढ़ो 10 कुरान जे खत्मन जो सवाब। ये बेतर बायूं दुहीड़ा कसीदा ये वाटर भी न टपंदई, हे गुड्डू बराज भी न टपंदई। हे कुरान समुद्र पार करे परन में उड़ारे रूबरू रब सां मिलाई। सुभान अल्लाह। तो चौड़ा जा पढ़ा कुरान 20 मिनट में 10 तो हलिया विया बाकी 10। सुभान अल्लाह। चौड़ा जा असां कुरान के जिन 2 कलाक वो लोलियों में छोड़े। सुभान अल्लाह। चौड़ा जा अल्लाह मज़ो तड़िस कुरान में। हे माखी अखों मिठो हुआ कुरान वारन के कुरान पढ़न में उडारींदो। तू चौंदे मुला जो मगज खराब आ हिन के पर काढो आया। मुझो नबी तो फरमाए सूरत बकर सजो पर बन भी, सूरत आल इमरान खबो पर बन भी। कुरान आशिकन के परन में उडारे रब सां मिलाईंदुस। चौंदुस उहो थी तुझो रब जंहिंजो काबे ते भों करे सजदा कयई, जंहिंजा ज़िक्र कई, जंहिंजे नाले ते बुखिया खारायई उघाड़ा ढकायई। अजु कर ज़ियारत तो दुख लई वञ। नारे तकबीर शान कुरान। नारे तकबीर। नारो ये दाणो जणो 15 ॾींहंनि जी बुख थी। एड़ो तो नारो हण तो रोड ताईं त ॿुधजे। सब चओ सुभान अल्लाह। नारे तकबीर शान सहाबा शान अहल बैत ताजो तख्ते खत्मे नबूवत। वजूह यौमइज़िन नाज़िरतुन। कुरान पढ़ा तो रहमत वसाई ना। जादे तक जंजाला, जादे तक अजाबा, जादे तक रब जी कावड़ा, जादे तक रब जो कहरा। समूरा चो रहमत जी नजर उन्हनि ते आ जाते रहमत वारे कुरान जी तिलावत दी। गालिन में उम्र तबाह करे छॾियई। हित भी किन्नो उते भी किन्नो सोना थी उहे कबरन मां उथंदा जन हिन के सुञा तो। वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा। 8000 मखलूकात जुमेरात खानपुर महर में ही विच इस्तान ते जलसो हो। वडा वडा मानू आया खलका आयूं 2 कलाक कुरान पढ़ियो। मां थकी पियम जमात जो कुरान मां डरो न पियो ऐं तोखे कुरान वणे नथो। अजु कन खोल हे मथे ते कुरान आ। मुशरिकन खां रब कुरान खसे छॾियो आ। कुरान ॾिनो अथई मोमिन।
छो त कुरान जी इज्जत ही मोमिन वटा नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा कुरान वारे खे कंदे 70,000 पर्दा रब कोई ते हटाइंदो कुरान वारे खे रब चवंदो मुंह मथे कर त दीदार कराया दुनिया में अखिन में ताकत नहीं त माखे दिसे अजु कुरान जे करे तौहीद जे करे मुस्तफा जे गुलामी जे करे अमलन सालिन जे करे हाने एड़ियों अखियों दिनियों दमाए इनन सा मुंजो दीदार कर त दुनिया वारा दुख घड़ीअ में लही वञे नारे तकबीर शान कुरान अजमत कुरान हे सुनो सजो जहान सुनो चकवारो अरबी मुहम्मद सुनन खां भी सुनो पर वो रब केॾो न सुनो हूंदो जे सजो जहान सुनो बनायो अल्लाह जे दीदार मां अखियूं ही परे न कंदो चवंदो तुझे ज़ियारत मां डरो ही नथो थिए पढ़ा कुरान ना जैतो वल हुलसना उल हुसना माखी को मिठो कुरान बुधाया है ना हे माखी जो शीशो आ कच्चे जा मानू बबुर मां लाए आया कंडी मां वण मां मारे कंदे जबलन मां लाथो शीशो इनके 5 साल कबठ में रख इल्मारी में सैफ में 5 सालन का पो बुझी खोल त जायको मटे वैया इनके 1400 साल गुजरियान अजु भी जाथों पर ये तो नजर अचे जणो हाणे रब असांजे नबी ते नाज़िल कयो बीठल सुभान अल्लाह न था चओ नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा होड़ा वरी बुद्धो वलहुल अस्माउल हुस्ना रब त सोनो आ पर नाला भी सबई सोना दस चकवारा जेड़ो नालो रब जो वरदे जेस ताईं जीअरो ने न बुखियो न उञो हे मानू अल्लाह जो दर छॾियो आ धिका तरी दा खाइनि उथे वेठे उनके याद कर अरे मथे ते कुरान साहबा उथे वेठे बीठे रब के याद करना पेट के पत्थर तभी रब याद कनु ने झूपड़न में रब याद गारन में दा हयाती गुजारन जो रब याद कपड़न के चट्टियूं रब याद अल्लज़ीना यज़कुरून अल्लाह कुरान को बाहर वञा इन कुर्सी तो लाट पर कुरान पढ़ा तो मन अजु कुरान जा हुक्म मन उते रब चवंदी अजु जेकी घुरत जाए ना सुभान अल्लाह न था क्यों थक दवा थकल हो तो मां जोर जाऊं अरे दरात जो असा मोटूं ओ जागा हिन जी बरकत जो कुरारो मां सिंह जिया तो गालाया ये सब कमाल कुरान में नारे तकबीर अद आवाज न थो अचे लगे तो मानी भी खादी तो पो भी ता जा आवाज नारे तकबीर आवाज बुलंद अन्य आवाज कांदो जी जमात जो नारे तकबीर ताज तख्ते खत्मे नबूवत ताज तख्ते खत्मे नबूवत जमीयत उलमा इस्लाम कायद मिल्लत इस्लामिया इमाम इनकलाब हजरत मौलाना फजल रहमान कुरान वारो चवंदो रब मुंहिंजो ततो मां ढो ही नथो थे रब चवंदो घबराए न शंकर आचर सूमर अंगारो अरबा खम्स ये ॾींहं न हूंदा जुमे जो ॾींहुं हूंदो 8 ॾींहं मां अल्लाह सॾु करे जन्नतनि खे पंहिंजो दीदार कराईंदुसि हमाम ना चयो आखिरी लफ्ज़ थी कंडे मां बारे मेहमान के टाइम दिया हमाम ना चयो बच्चो पेट मुबारक में आ
पहाड़न में घुमा तो पहाड़ नरम। अब थोड़ो ये थी भी बस बस सुभान अल्लाह चौड़ा जा। पहाड़ नरम सख्त गर्मी में घुमा तो ककर शाम कयूं ब्याल। अम्मा ना चयो बच्चो पेट मुबारक में आ और तुनके उडरेड़ थी नान मानी न वणदी आ। हुजे आ ज़ैफ़ां तो खबर पवई आ न तो उडरेड़ कीअं थी नान। धकाने अम्मा के धिका दे अबे के किनो थी मर्दे याद रख। कुरान तो चवानन अलावान अमर के दुखन मथों दुख। अल्लाह जड़ी बच्चो जमंदो दस ये तकलीफां दुख विसरी वेंदा दस चवंदी आयो बच्चो दौरे क्यों बच्चो ॾिसंदी दुख लही। अख बूट त पतो पवई। अम्मा चयो बच्चो पेट मुबारक में आ का तकलीफ काने। हिकड़े दी ख्वाजा अब्दुल मुत्तलब पंजे घर वारी के तो चवेस तो आमना के मना कर उच्चा तुर दियणी अचे केड़े किस्म जा उच्चे किस्म जा अतुर केड़े दुकान तो खरीद क्या तई मना कर आमना के। इते छा थी चवे ख्वाजा अब्दुल मुत्तलब जी घरवारी अम्मा आमना जी सस छो त धीअ खे माउ समझाईंदी आ नुंहं खे ससु समझाईंदी आ। छा थी चवेसि चवे थी ख्वाजा अब्दुल मुत्तलब ओ मुंहिंजा साईं केतिरा दफ़ा संभरियां आमना के मना क्या पर आमना जॾहिं मुंहिंजे साम्हूं ईंदी आ हुन जो रोब मुंहिंजे मथां वेहिजी वेंदो आ मुंहिंजी ज़बान न उथलंदी आ। सुभान अल्लाह चौड़ा जा न चई सघंदी आयास। आखिर पान तो सहरो चवेस आमला पुट मानू अलाए छा छा था चवन तू अब्दुल्ला जी घरवारी आए अरब जो रवाज रना साला औरतां सिंगार न कनियूं हे केड़े किस्म जे दुकान तो अतुरांदा थी। जवाब में थी चे बाबा मां बाजारी औरत न आया। रोलींदो वते ज़ैफ़ां हया नथो करे। अल्लाह अकबर। मां कंहिंजे दुकान ते न वया दुकान भी न ॾिठा त मां हा कंहिं खुशबू ई काॾों आई कंहिं चई ॾींहं खां वठी इहो बच्चो मुंहिंजे पेट मुबारक में आयो आहे उन ॾींहं खां वठी सॼो मुंहिंजो जिस्म खुशबू ई थी वियो आहे। सुभान अल्लाह चओ। अम्मा आमना चयो बच्चो जुदा थो मुंहिंजे पेट मुबारक कहूं हेॾे तक वेठी मके में आ ये लाइट बरी वई जो शाम जूं मारियूं अखियुनि सां पई ॾिसां। काॾे मको काॾे शाम शाम उत्तर जे पासे ते हीअं ॾिसां पई शाम जूं मारियूं शाम ताईं लाइट छो वई कन खोले बुझ जाए हजरत खलील जी कबर मुबारक शाम जे पासे ते ओस ताईं लाइट न करे वई मिसकाल ॾिनई खलील काबो जड़ी तैयार कई रब मांखे मजूरी कुछ न खपे खलील मुंहिंजो घर ठाहियो थी जेकी चवें जाए। अॼु टे पेरी असां हिन कवाज़ में लठ विझूं थेलो मिस्त्री इहे था वञनि मजूरी हलाए टे ड्रम पीतऊं चाह जा ये थर्मास जंग जेड़ा मजूरी दे। खलील तो चए घर मुंहिंजो त खलील खे तो चए रब मुंहिंजो घर ठाहियो थी जेका मजूरी चवें जाए। इन अव्वल बैतियूं उज़िया लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका व हुदल लिल आलमीन। का जगह जमीन ते कान आई अवल नंबर में रब जो काबो ठयो आ सारी जमीन जो विच जो काबतुल्लाह जी जमीन आ वो काबो जंगे जहान अल्लाह हिदायत जो मरकज बनाए। हे लफ्ज़ ॿुधो मता न ॿुधाओ जिनी हजरत खलील
रब के पियो चए उते दो काबो ठहराए जाते जबल पर बयाबाना अल्लाह साओ सलोई कोने उते दो काबो ठहराए रब तो जे खलील तू इन काबे के ठाए मुझे काबे जा परवाना पेरे प्या देंदा रोइंदा ईंदा सुभान अल्लाह अजुआ गाल आहे कि न सिक्किन दी दुनिया सिक्के थी मर्द पतो पवई लख विञाए छॾई ज़िना में चोरीअ में ज़ुल्म में व्याज में फिराद में ठगिन में हिकिड़ो दफ़ो वञ उम्र जा दुख लही 5 मिनटन में खत्म कंदुसि 5 मिनट सुभान अल्लाह चओ ॾाढा अल्लाह अगे मानू पेरे पिया दे हज वेंदा पेरे हाणे पौणन चन चइन कलाकन में सिधो जिदो वरी उतो कलाक सवा सिधो वञी काबे जो दीदार कर तने रोइंदा था वतन मां हजरत मालिक बिन दीनार गनुडे जवे तो मां घोड़े ते सवार थियो वञा तो दिसां त हिकिड़ो शख्स हथ भी कपियल अथसि पेर भी कपियल अथसि रेड़ियूं नींदो थो वञे पुछो मांस अदा काॾे थो वञे जंहिं हज ते थो वञा ॿेरे पिया ते पंध हज ते हज़रत मालिक बिन दीनार थो चवेसि अदा जे हले अब ॻाल्हायो न जे हले जगह मां वटा मां खयूं हलाए तू असां हुजऊं वारो कर बेना सवारी मिली आ चढ़ी पो देर न कर हे छा थो चए माज़ूर सदको वञा न माज़ूर जे लफ़्ज़न तो एड़ा लफ़्ज़ ॻाल्हाई जे सोन जे अखरनि सां लिखो त बि सोन जी इज़त घटा उन माज़ूर जे लफ़्ज़न जो मान रब वटि अञा मथे आ छा चई अॼु त ॿुधाए चई साईं अब ॻाल्हायो न तहां हलो घोड़े ते सवार थी हज ते मां परचाइण वञा यार खे घोड़े ते चढ़ी डिग करे लहे करे वञा इहो माखो न थींदो तव्हां भली घोड़े ते हलो असां रेडियूं ॾींदा वञी यार परचाईंदा अल्लाह मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह चए तो माज़ूर के काबे जो तवाफ कंदे ॾिठो मास सफ़ा मरवे ते ॾिठो मास इन सफ़ा वल मरवा मिन शाइरिल्लाह हेडो सफ़ा जबल हेडो मरवो अरे नाबी जोड़ंदा मां ॾिठा हिकिड़े नाबी ने के चए किरी न पवे धक्को न लॻई के धक्को लगे त लगे कीअं न डोड़िया अम्मा हाजरा त डोड़िया मोहम्मद मुस्तफा भी डोड़िया नारे तकबीर शान मुस्तफा अल्लाह 8 तारीख मिना में ॾिठो मास 9 तारीख अरफात में ॾिठो मास अरे उते हाजिन जो रोइण त ॾिसो हसीन जमील मर्द अखिन मां नार था किरन रब जबलन जेड़ा गुनाह खणी आयाऊं उते आयाऊं जाते ॾाढे आदम ॾाढी हवा के माफ़ी ॾिनी आई अर्श वारो तो चए घबरायो न गुनाह तव्हांजा थोरान मुंहिंजी रहमत अञा घणी आ हाजियो मुझे कुरान दे नजर क्यों ला तकनतु मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यगफिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम खुदा करे निंद में नबी सईं जी ज़ियारत थई के रात जो हजरत मालिक बिन दीनार तो चए उन माज़ूर के मुज़दलिफ़े में ॾिठुम 10 तारीख पथरियूं हणंदे ॾिठो मास जॾहिं पथरियूं हणी बीठो छा थो चए हथ कोन मुंह मथे क्यों तई ओ रब ओ मुंहिंजा साईं
जेको मुझे वस में हो छो त पत्थर न हणण खां पोइ आलम वेठान कुर्बानी कबी आ कुर्बानी कबी आ हिन चयो रब मां वटि कुर्बानीअ जा पैसा कोन्हनि मां काॾों आणिया ओ रब कुर्बानीअ जे बदले में हीअ मुंहिंजी जान हाज़िर आ कबूल फरमा। मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह चए थो उहो माज़ूर रड़ करे ज़मीन ते किरियो आ उते जो ते ज़बान खुली हुयसि ज़बान ते कलमो अची वियुसि उते जो ते दम परवाज़ थी वियुसि एड़ा लफ़्ज़ ॻाल्हाई एड़ा रब खे वणिया जो जान भी रब कबूल करे ॾाढो चओ सुभान अल्लाह। हज़रत खलील के मिसकाल ॾिनई त जंहिं जान लाइ काबे खे तैयार कयो अॼु उहो ज़मीन ते अची वियो आहे सुभान अल्लाह चओ जो चयई रब आख़िर ज़मा मोहम्मद मुंहिंजे पुश्त मां पैदा कर मजूरी माखे न खपे इहो काबे में पढ़ाए माखे मजूरी मिली वई अम्मा आमना चयो बच्चो जायो ॼमण सां सजदे में विया अशद आंगुर मुबारक जो इशारो मथे कयूं दुनिया के समझायूं जंहिंजो मां मोहम्मद तो सजदो कयां तहां भी उन जो सजदो कयो। नारे तकबीर शान मुस्तफा। मुशरक कबर में लहो त ख़बर पवई मुशरक कबर में उथदा कंध भगल जन गैरन जा सजदा क्या जन अल्लाह जो सजदो क्यों कंध मथे हुंदा हुजूर परे को सुञाणींदन सुभान अल्लाह नथो चई सिर मुबारक सजदे में रखी नबूवत वारी मिठड़ी नबूवत वारी ज़बान मुबारक मां हे लफ्ज़ पिया चयूं अल्लाहुम्मा ग़फ़िर ले उम्मती सुभान अल्लाह कर दुआ घुरा बिन मिनटन में खत्म साईं जो बचड़ो आ तव्हांजा नैण ठारींदो इंशाअल्लाह इएं जम्या वेठा हूंदो अंदर धोपी वेंदो सुभान अल्लाह चओ ॾाढा रईसुल वाइज़ीन जे एड़ा वाइज़ क्या अरे हे कुरान मथे ते आ कंधरन जे शहर में वाणिया कलमो पढ़ी मेखे साहब जो वाइज़ ॿुधी कलमो पढ़ी मुसलमान हेड़ीअ जे मेमणन उन्हनि खे बसंग ॾिना बजणा हा अॼु बि वे दुकान कढियूं वेठान अब्दुल गफ़ार अब्दुल सत्तार अहिड़ो कुरान पढ़ंदो हो जो वणनि जूं टामा भी निवी ईंदियूं सुभान अल्लाह। गाड़ी मोरी में भी अबुल वाह ते हेडे वेही कुरान ॿुधाई जे अॼु फ़ैसिलो कयो आ हक़ इते आ अरे काफ़र भी मञनि था त हक़ कुरान में उन्हनि खे रब घुरे थो त कलमो पढ़ी मुसलमान था थियनि अल्लाह करे निंड में नबी साईं जी ज़ियारत थई अम्मा आमना चयो दरो खड़कियो दाई सफिया चयो मां दर ते वियम हे कुराड़ा बीठान अच्छी डाड़ीअ वारा पोड़ा पटका बदा पिया अथनि पुछो मान केरो जे असां तौरेत जा आलिम आहियूं असांजे किताबनि में लिखियल हो फलानी तारीख़ ते अरबी मोहम्मद ॼमंदो उन जो दीदार भी करण आया आहियूं हुजूर जे अम्मा खे मुबारक भी ॼण आया नंढड़ो छोकिरो हेतिरो हेरे हेरे तक एतिरो हुजूर वटि ईंदो नबी सिंह के कवरो पानी जो भरे दींदो तो वुज़ू कंदा अब हमारे कंडे ऐं ॿियो जुती मुबारक ठाहे दींदो हो पेरन मुबारक ॿ टे ॾींहं थिया बीमार थियो न आयो नबी साईं पुछा कई ॿियो त ख़बर काथे आ साईं बीमार आ असां सके भाउ खां पुछण न वेंदासीं सुञो आ मदा 5 रुपया घुरे अरे मरे त जान छुटे सदको अञा हुजूर अथऊं उन नंढड़े यहूदीअ छोकिरे ते पुछा करण दा अचनि दरवाज़ो खड़कायूं अबो निकिरी आयो आहे बच्चो तव्हांजो चई बीमार आहे नबी साईं दर टपियान इजाज़त ॾियो त पुछा कयां हीअं जो नंढड़े ते नबी साईं जी नज़र मुबारक पई आहे जो नज़र भी मुबारक कदम भी मुबारक जुती भी मुबारक चादर भी मुबारक इस्म भी मुबारक जिस्म भी मुबारक अरे कादियानन जो कादियान जो कानो नबी आ असां जो मोहम्मद चोॾीअ जे चंड खां भी वधीक सुहिणो नबी। नारे तकबीर
तकबीर शाने विलादत मुस्तफा कादियानिन ते नबी साईं जे गुस्ताखन ते हिया जो नजर पई नबी साईं जी हिया ॻाल्हायूं नंढड़े अखियूं बटियूं अल्लाह हुजूर दे निहारे दो घोड़ा किरी पिया त पी जो अंदर सड़ियो पी थो चए पुट खे ॾे त ख़बर पुटड़ा नबी साईं जी तौरेत में तारीफ़ त कोन्हे त उहो छोकरो नंढड़ो थो चए अब्बा ग़लत थो ॻाल्हाए अब्बा ग़लत थो ॻाल्हाए मोहम्मद मुस्तफा जी तारीफ़ तौरेत जे वरक ते लिखी वई आहे उन्हीं महिल नंढड़ो थो चए सोना पढ़ायो कलमो त मुसलमान जा नंढड़े कलमो पढ़ियो आहे हेरे तक कलमो पढ़ी पूरो कई उते जो ते दम परवाज़ थी वियो अथसि अबो थो चए मुंहिंजो आहे मां खणा नबी साईं थो चए हटी बि पोइते थी हे तुंहिंजो न आहे मां मोहम्मद जो आहे गुस्ल बि मां ॾेवारींदोमांसि जनाज़ो बि मां मोहम्मद पढ़ंदोमांसि उहे विया यहूदियुनि जा आलम अम्मा आमना जूं सहेलियूं आयूं ज़ियारत करे वयूं तक माॾे उहे वयूं आसमान खां मलाइका आया नबी साईं जी ज़ियारत कयूं आख़िर में जिबरील आयो छा पियो चए ऐं मोहम्मद जी अम्मा आदम खां वठी ईसा नबीअ ताईं जेके नबी आया उहे बि मां ॾिठा पर मोहम्मद करीम जहिड़ो हसीन मां जिबरील जे हक़ ॾिठो ई न आहे कुरान भी चे दो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अल्लाह हुजूर जो सीनो मुबारक भी खोलियई हाँ अल्लाह ताला फरमायो मुझा पैगंबर ओ मुझा दिलबर नबी सदको वञाए हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान कुरान में राजी थियण जो बयान कुरान में सारा नबी था चवन तू राजी थी रब के था चवन ऐ मोहम्मद मुस्तफा के तो रब चए ओ मुझा मोहम्मद मां कुरान में वायदो तो क्या मां रब तो के राजी कंदुसि नारे तकबीर शाने कुरान अज़मत मुस्तफा उस्ताद जो जलसो मामले हाज़री गंढाई आलम इंशाअल्लाह रात ताईं ईंदा अल्हम्दुलिल्लाह हज़रत मौलाना मोहम्मद तैयब साहब तव्हांखे इल्मी बयान ॿुधाईंदो जो तव्हांजा नेण ई ठरी पवंदा जो कुझु रब मूंखे चवरायो अमल तौफ़ीक़ ॾे व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।